अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में अली कार ऐं यासिर अहमद मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु इमरान ख़ान साहब कुझु जर्नलिस्ट सां ॻाल्हाईंदे कुझु ॻाल्हियूं कयूं आहिनि, इंट्रस्टिंग ॻाल्हियूं आहिनि। इमरान ख़ान साहब बक़ाया त ॻाल्हियूं कंदा ईंदा आहिनि, पर अॼु बि हुननि हिकिड़ो त छोकिरा को त सियासतदान चए थो त इस्टेब्लिशमेंट हिकिड़ो हक़ीक़त आहे असां वटि, ऐं सभु पावर्स हुन वटि ई हूंदा आहिनि, ऐं हुकूमत में हूंदा आहियूं त सभ खां वधीक ज़रूरत हूंदी आहे हुननि जी। हाणे बि असां तालुकात छा चाहियूं था, अलाए करे असांजा ख़राबु थिया इहा ख़बर न आहे, पर हुननि जेका हिकिड़ी ख़बर न आहे। हाणे इहा ॻाल्हि इमरान ख़ान साहब कई आहे त अगरि साइफ़र जेको US साइफ़र जेको बार बार ॻाईंदा अचनि था शुरू खां वठी, अगरि हुनजी प्रॉपर तहक़ीक़ात कई वञे थी त पोइ असां असेंबली में अचण लाइ तयारु आहियूं। जी, इमरान ख़ान साहब अगरि इहा ॻाल्हि कई आहे त जेको अमरीकी मरासिलो जेका मुबैना वॉशिंगटन साज़िश कई हुई रिजीम चेंज जी, यानी इमरान ख़ान हुकूमत हटाइण जी जेका साज़िश हुई, ऐं हुन साज़िश में जेको हू हिकिड़ो जेको मरासिलो हो उन जी अगरि हुकूमत इमरान ख़ान चवाणी त अगरि हुकूमत हुनजी बाक़ाइदा जांच कंदी त असीं पार्लियामेंट में वापसि अचण लाइ तयारु आहियूं। ऐं वरी चवां थो, अगरि इमरान ख़ान इहो चयो आहे, छाकाणि त इहो कोई वीडियो या ऑडियो न आहे, इहे रिपोर्टर्स खां ॻाल्हि ॿाहिरि आई आहे, अञा ताईं PTI जी तरदीद नथी करे। सो अगरि इमरान ख़ान चए थो त जेको मरासिलो हो उनजी जांच अगरि फज़ीलत सां थिए त PTI यानी इमरान ख़ान पार्लियामेंट में वापसि वञण लाइ तयारु आहे, त आउं सम्झां थो अॼु जे ॾींहं जी सभिनी खां वॾी ख़बर इहा आहे, बल्कि गुज़िरियल महीने ॿिनि जी वॾी ख़बर इहा आहे। छाकाणि त इहा का फरमाइशी कोन्हे, इहा अगरि हुकूमत हरूभरू ज़िद ते न अटके त इहो त हिकिड़ो शहबाज शरीफ़ शुरू में प्राइम मिनिस्टर थियो त पार्लियामेंट में बीह करे हुन ऐलान कयो त ठीकु आहे जांच कराए था वठूं हिन मरासिले जी। सो उहो जांचूं अलाए असां वटि छा थींदियूं आहिनि, उहो जंहिंसां वणे चवंदो इमरान ख़ान, सुप्रीम कोर्ट खां चवंदो, हाई कोर्ट खां चवंदो, जिथां चवंदो उहो जांच कराए ॾींदी हिनखे हुकूमत। सो अगरि इहे इमरान ख़ान चयो आहे त दैट मीन्स कि इमरान ख़ान हिकिड़ो वॾो U-टर्न वरितो आहे। जी जी क्लियर। छाकाणि त पार्लियामेंट वापसि वञण सां मुराद इहा थी वई त हू हिन सियासी इम्पोर्टेड हुकूमत खे, बक़ौल इमरान ख़ान इम्पोर्टेड हुकूमत खे इमरान ख़ान मञी वरितो ऐं हिन सियासी अमल जो हाणे हू इन हाउस रही तब्दीली इन हाउस थी हिसो थियणु चाहे थो। यानी पोइ लॉन्ग मार्च विया खॾ में पोइ हक़ीक़ी आज़ादी पार्लियामेंट जे अंदरि ई इमरान ख़ान ॻोल्हींदो। अगरि ईअं चयो अथसि, ऐं वरी चवां पियो तरदीद थी वई त पंहिंजो शो ख़राबु थी वियो, लेकिन आउं ॻाल्हि चिटो कयां, अगरि इमरान ख़ान इहो चयो आहे त मुंहिंजे ख़्याल आहे त हुकूमत खे देरि ई न करणु खपे। पर सुवाल इहो आहे त इमरान ख़ान इएं छो चयो हूंदो, अगरि चयो आहे जेको हींअर ताईं रिपोर्ट थिए पियो। अगरि इमरान ख़ान इएं चयो आहे त हिनजो मतिलबु इहो थियो त जेके पसे पर्दा ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं, ॿ मतिलबु थी सघनि था। हिकिड़ो ई थी सघे थो त पसे पर्दा जेके ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं उहे कामयाबु थी वयूं, इमरान ख़ान साहब उहे कामयाबु थी वयूं आहिनि ॻाल्हियूं, या ॿियो सबबु इहो थी सघे थो त इमरान ख़ान थकी पियो आहे, जेको पेशेंस जी हमेशह जंग जेका। ठीकु आहे, लेकिन आउं नथो सम्झां त इमरान ख़ान थको हूंदो। ऐं इहो सम्झां थो त पोयां जेके ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं उन में इहो चयो आहे त हिन में इमरान ख़ान खे अकोमोडेट कयो वियो आहे, ऐं मोट में इमरान ख़ान खां बि हिकिड़ी वॾी सियासी ॻाल्हि मंझराई वई आहे त तूं हिन हुकूमत खे मञ, ऐं हाणे टाइम जो इंतज़ारु कर त ईंदड़ साल इलेक्शन थींदा, बक़ौल राणा सनाउल्लाह के मार्च अप्रैल में भी हो सकते हैं और अगस्त सितंबर में भी हो सकते हैं, त अप्रैल वारी ॻाल्हि किथे वञी ॻाल्हि ठहंदी। सो इमरान ख़ान खां मोट में इहा ॻाल्हि मंझराई वई आहे, ऐं इमरान ख़ान अॼु हुनजो इज़हार करे छॾियो आहे। सो जेके पसे पर्दा ॻाल्हियूं हली रहियूं इन जो मतिलबु इहो थियो त उहे ॻाल्हियूं के हुन मां नतीजो निकितो आहे जो इमरान ख़ान इहा ॻाल्हि चए थो त मरासिले जी अगरि जांच शुरू करे छॾियो। मुंहिंजे ख़्याल में हुकूमत खे अगरि हिन सॼी ॻाल्हि में इस्टेब्लिशमेंट ऐं इमरान ख़ान ऐं हुन में हुकूमत बि राज़ी आहे, हिन सॼी हीअ जेको पैचअप थियो आहे इमरान ख़ान जो, त देरि न करणु खपे। लेकिन हुकूमत शायदि न चाहींदी, पर न चाहींदी त हुकूमत लाइ ॿिया ॾचा पैदा थी वेंदा, कोई सागदार किथां ईंदो, पोइ नवाज़ शरीफ़ किथां ईंदो। सो ज़ाहिर आहे को ग्रैंड डायलॉग जेको पोयां थी रहियो, ग्रैंड डायलॉग त न पर जेको डायलॉग थी रहियो उनजो मतिलबु इहो आहे त नतीजो निकितो आहे। ऐं इनखे फौरी तौर ते हिन जो रिएक्शन मूंखे इहो सम्झ अचे थो, छाकाणि त हीअ बिल्कुलु मामूली ॻाल्हि आहे जेके इमरान ख़ान हिन सॼी हुकूमत खे मञण लाइ तयारु थी वियो, पंहिंजे लॉन्ग मार्च खे विसारण लाइ तयारु थी वियो, सॼे सिस्टम खे तस्लीम करण लाइ तयारु थी वियो। चए पियो चोरो लुटेरो से बात नहीं हो सकती त पार्लियामेंट में छा भितनि सां ॻाल्हाईंदो छा? ज़ाहिर इन्हनि सां ई ॻाल्हियूं थींदियूं। सो हिकिड़ो वॾो यू टर्न हूंदो,
पर ॾिसूं हुकूमत कीअं रिस्पॉन्ड करे थी। छो जो ॻाल्हियूं जेके इमरान ख़ान साहब जे मुल्की मुफ़ाद में त माना ऐं मुल्की मुफ़ाद में सबसे बात हो सकती है। हाणे मुल्की मुफ़ाद त पहिरीं इमरान ख़ान चए पियो जेको आऊं चवां थो उहो मुल्की मुफ़ाद जी आहे, हा। जेको तव्हां चओ था उहो नाहे। हा हाणे शायदि हू सम्झे पियो न ॿियनि जो बि जेको चवणु आहे उहो बि मुल्की मुफ़ाद थी सघे। एक्सेप्टेंस अची वई आहे। पर सभु राणा सनाउल्लाह साहब एॾो भड़किया छो पिया आहिनि? राणा सनाउल्लाह साहब अॼु बि चवनि था त आया त रोकींदासीं, कहिड़े बि तरीक़े सां रोकियो वेंदो हिननि खे, KP खे ख़तु लिखियो अथऊं, पंजाब खे ख़तु लिखियो अथऊं सिक्योरिटी लाइ। न ज़ाहिर आहे, ॾिसो न जेके ॻाल्हियूं अगरि इस्टेब्लिशमेंट ऐं PTI जे विच में हली रहियूं हूंदियूं त उनजी पल पल जी ख़बर त राणा सनाउल्लाह खे न हूंदी न। ज़ाहिर आहे त हीअ प्रेस कॉन्फ्रेंस जेॾीमहिल करे रहियो हूंदो ओॾी महिल ताईं थी सघे थो त राणा सनाउल्लाह अपडेट न थियल हुजे त शयूं हुते बहितर थी वयूं। सूरत हाल काथे बहितर पहुती आहे वञी, काथे पहुती आहे। ऐं सभु अगरि अॼु थोरो रखिजे हिकिड़ो त अॼु ॿ ॻाल्हियूं गॾु, हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि कनेक्टेड आहिनि न आहिनि, पर हाणे अॼु नवाज़ शरीफ़ साहब जी ऐं प्राइम मिनिस्टर साहब शहबाज शरीफ़ साहब जी मुलाक़ात थी, हले थी पई लंडन में। हाणे छा हुनजो निकिरनि थियूं ॻाल्हियूं, इसहाक डार साहब जीअं तव्हां चयो त अचनि था, इसहाक डार साहब पाण चवनि था त मूंखे 7 अक्टूबर खां पहिरां कीअं बि करे पाकिस्तान अचिणो आहे। पर राणा सनाउल्लाह साहब बि हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि कढी आहे। उन्हनि चयो त अगरि जे आर्मी चीफ साहब जी अपॉइंटमेंट पहिरियां थी, आर्मी चीफ जी अपॉइंटमेंट, आर्मी चीफ पोस्ट जी अपॉइंटमेंट अगरि पहिरियां थी त उहा इदारे लाइ वक़्त खां अॻियां थी त उहा इदारे लाइ सही न हूंदी। सही, इसहाक डार त हाणे पाण चई चुको त हफ़्ते जे अंदरि यानी नेक्स्ट वीक हू केॾीमहिल वेनसडे थर्सडे फ्राइडे ते अची वेंदो ऐं पोइ लामोहाला अची करे जेको आहे उहो घर त कोन वेही रहंदो। माना मिफ्ता इस्माइल साहब जी हाणे नौकिरी थोरो यानी अगरि या साम्हूं मिफ्ता खे रखी पोयां हुकूमत हलाए वज़ारत हलाए, इहो मुंहिंजे ख़्याल न थींदो। मुंहिंजे ख़्याल त ज़ाहिर अचे पियो त हाणे माण्हू त चवनि था त नवाज़ शरीफ़ हिनखे इन करे मोकिले पियो त थी सघे शहबाज शरीफ़ खे हटाइणो पए थो लेकिन आउं सम्झां थो त न, मिफ्ता इस्माइल जी नौकिरी ख़तरे में आहे ऐं त हू अचे पियो। ऐं ईअं ई आउं सम्झां थो त जेको नवाज़ शरीफ़ बि आहे हीअ सिर्फ़ु सेटलमेंट थी वञे, हीअ तव्हां ॾिसिजो अक्टूबर में या नवंबर जे शुरू में ही नई चीफ जी मुक़ररी थी वञे, इमरान ख़ान जा मामलात हैंडल थी वञनि, कोई हिकिड़ो मोटो अंदाज़ो थी वञे त भई अप्रैल मई में, छाकाणि ईंदड़ साल इलेक्शन मूंखे जेसे यादि पए थो त जेको 5 साल पहिरीं 4 साल पहिरीं अगस्त में, छाकाणि त 25 जुलाई ते चूंडूं थी हुयूं त मुंहिंजे ख़्याल अगस्त में किथे क़ौमी असैम्बली में हल्फ़ खयो वियो हो। जी हा, 14 अगस्त। अच्छा 14 अगस्त त 14 अगस्त ते अगरि हल्फ़ कयो वियो त माना 2023 जी 14 अगस्त ते 5 साल पूरा थी वेंदा। इलेक्शन ॾींहं ते ॻणिबो जॾहिं खां हल्फ़ खयो आहे त माना पोइ सेप्टेंबर या अक्टूबर में चूंडूं। पर अगरि नियत आहे इलेक्शन कराइण जी त मुंहिंजे ख़्याल इन ख़्याल खां लवाइणु घुरिजे, छाकाणि त विच में जुलाई अगस्त अचिणो आहे जेको वरी हिन साल मॉनसून जो थियो आहे। अगरि ईंदड़ साल बि मॉनसून जो अहिड़ो ई को ख़ौफ़नाक स्पेल आयो त पोइ आम चूंडूं मुमकिन न रहंदियूं। तंहिं करे थी सघे थो त अगरि वाक़ई में असां वटि इलेक्शन जी नियत आहे त पोइ टेक्निकली हिन खे अप्रैल मई में थोरो गर्मी सवाई थी वञे थी, पर अप्रैल मई में किथे इलेक्शन थियण जो इम्कान आउं सम्झां थो त इते किथे कंसेंसस थींदो, 2-3 महीना थी वेंदो हेठि मथे। सो ही बेसिकली नवाज़ शरीफ़ बि पोइ इन जो मतिलबु इहो थियो त नवाज़ शरीफ़ बि पाण खे नवंबर डिसंबर में किथे पाकिस्तान में ईंदे नज़र अचे थो त नवंबर डिसंबर ताईं मथां अची वञे। बाक़ी हाणे अच्छा तव्हां कॉलर थी वठो। नज़ीर नज़रियाती ठारू शामा जी। नज़ीर साहब छा चवणु चाहींदा? साईं तव्हांजो TV जो आवाज़ु हले थो, TV जो आवाज़ु बंदि करे ॻाल्हाइजो। साईं वटि आवाज़ ई नथो अचे साईं। अच्छा बाक़ी इहा ॻाल्हि राणा सनाउल्लाह जी त असीं लॉन्ग मार्च लाइ ईंदासीं, हीअं करे छॾींदासीं, हू करे छॾींदासीं, असां वटि गवर्नर रूल ऐं ॿिया ऑप्शन आहिनि, उहा अॼई ॻाल्हियूं आहिनि। हिन में इस्टेब्लिशमेंट जो रोल थींदो ऐं थियण बि खपे। ॾिसो कल्ह चीफ जस्टिस साहब मूंखे हैरत थी, लेकिन बहरहाल चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट इहो मशवरो ॾिनो सियासी पार्टियुनि खे त भई तव्हां पाण में ॻाल्हियूं कयो। जी हा। ऐं पार्लियामेंट में वेही मसइला हल कयो। त आउं त हिन खां अॻिते ॻाल्हि कयां थो, अलाए केरु ॿुधे छो नथो। आउं त चाहियां थो त ग्रैंड डायलॉग करे वठो, उन में एस्टेब्लिशमेंट खे बि विहारे वठो, जुडिशरी बि वेही रहे, पॉलिटिकल पार्टीज़ वेही रहनि, स्टेक होल्डर्स वेही रहनि, हिकिड़ो दफ़ो ईंदड़ 10 सालनि जो मुल्क लाइ जेको आहे हिकिड़ो ब्लू प्रिंट तयारु करे वठनि त भई मुल्क हलणो कीअं आहे। जी हा जी हा। कॉलर नज़र गॾु नज़ीर अहमद ठारू शामा
जी नज़ीर साहब छा चवणु चाहींदा? मां भाई नज़ीर अहमद नज़रियाती ठारूशा खां ॻाल्हायां थो, समाजी वर्कर। जी साईं। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त हिते ठारूशा में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो सेंटर आहे टाउन कमेटी ठारूशा में। उहे पैसा ॾियनि पिया ग़रीबनि खे, माना सुठे तरीक़े सां कोन था ॾियनि। माना फिंगर जो प्रॉब्लम था वॾो ॿुधाइनि त फिंगर जेकी आहे सा हर औरत जी लॻे चवंदा कोन थी लॻे, बगा न आई फिंगर, हुनखे मोटाए था चवनि, हर रोज़ औरत मोटी थी वञे। उहे वरी पैसा ॾियण वारा उहे ईअं बि नथा प्रूफ ॾियनि त तव्हांजी फिंगर न लॻी ऐं डिवाइस ते नो लिखियल नथो अचे। असां चवंदा इहो असांजो आवाज़ मिनिस्टर शाहजहां मरी साहब वटि पहुचे, सिंध वज़ीर आला साईं मुराद शाह वटि पहुचे त इन्हनि औरतुनि खे पैसा सही तरीक़े सां मिलनि। सही बिल्कुलु मिलणु खपनि। ऐं सिग्नल्स ऐं हाणे थम इम्प्रेशन्स उन बायोमेट्रिक अलाए छा किसो आहे, सीधो सीधो अकाउंट खोलायो, उन्हनि जे अकाउंट में पैसा मोकिले छॾियो। या हरूभरू जी छा डेग कराइनि था, लाइनूं विझाइनि था, जॾहिं भई पैसा ई ॾियणा आहिनि त हिननि जा अकाउंट खोलाए छॾियो। अकाउंट खोलाइण खां पोइ सिधा जेके बिस मां पैसा अचणा आहिनि उन ख़वातीन जे अकाउंट में हलिया वञनि, पर बैंकनि मां वञी पैसा कढाए वठनि। उन ई छा था कनि, अहिड़ी लाइनूं। पोइ सही कॾहिं कॾहिं त तव्हांजो मुंहिंजो बि बायोमेट्रिक थियो, मशीन ख़राबु हुजे थी त हुते अलाए बायोमेट्रिक थींदो आहे न हिते। इहो सॼो धंधो करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? सिधो सिधो अकाउंट, हिन में कटौतियूं बि न थींदियूं। पर हीअं जेके विच में एजेंट वेठा आहिनि इहे बि हटी वेंदा, सिधो सिधो अकाउंटनि में पैसा मोकिले छॾियो। पर साईं नज़रियाती हो, बाक़ी ठारूशा में ॿिया छा आहिनि? माफ़ कजो नज़रियाती साहब, नज़ीर साहब वणी ॻाल्हि मूंखे वणी। नज़ीर नज़रियाती, जी हा, मां इंट्रस्टिंग आहे। कहिड़े नज़रिए सां साईं ॿधल आहे इहो महिरबानी करे नज़ीर साहब ॿिए भेरे ॿुधाइजो त तव्हां कहिड़े नज़रिए सां ॿधल आहियो? जी हा, कॉलर अकीले मां जतोई शिकारपुर मां। जी जतोई साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रली काजी थोरो असां माना ईअं शइ ते टॉपिक ते रोशनी विझंदासीं त इलेक्शन कमीशन असांजो हेॾो वॾो इदारो आहे, इन में छो न माना के अहिड़ियूं अमेंडमेंट कयूं वञनि जो जॾहिं बि का बि हुकूमत अचे त कॾहिं उन ते को आङुर न खणे त हीअ हुकूमत आई आहे, हिन में हेतिरा माण्हू करप्शन वारा आहिनि। जॾहिं हुकूमत में अचनि था त चवनि था भला, वरी जॾहिं लही था वञनि हुकूमत ख़तम थी थिए त सभु चोर चोर, वरी जेल में गुज़ारे वरी साॻा ई चहिरा अचनि था, साॻा ई शयूं फिरनि थियूं। अली काज़ी साहब ईअं ठीकु आहे साईं। मां साईं जतोई साहब छा शुरू में चयो त इलेक्शन कमीशन जो छा कमु? इलेक्शन कमीशन में चवनि साईं चवनि था कोई अहिड़ा अमेंडमेंट्स कया वञनि, कोई अहिड़ो कोई रिस्ट्रक्चरिंग कई वञे जो साईं जतोई साहब तव्हां जेको वणे कानून ठाहे छॾियो, जेके वणे तव्हां शर्तूं रखी छॾियो, उन्हनि में हेर फेर करणु, हेठि मथे करणु को मसइलो ई कोन्हे। ॻाल्हि इहा आहे त तव्हां चओ था इलेक्शन कमीशन कुझु करे वठे, वरी ॿिया चवंदा नैब कुझु करे, सही पोइ साॻिया चोर अची वञनि था, पोइ सही करप्शन थिए थी, अलिफ थिए थो, ॿिए थिए। उहो जतोई साहब जेके माण्हू वोट ॾेई हिननि खे चूंडीनि था, उहो छो नथा फ़ैसिलो करे वठनि त यार करप्शन जेको करप्ट छा उन्हनि खे त ख़बर हुजे थी? जी हा। हाणे जतोई साहब खे ख़बर न हूंदी त इलाइक़े में जेको माण्हू ओचितो ओचितो जेको आहे रातो राति कखपति मां खरबपति अरबपति कीअं थी वञनि था, त बहितर आहे त बहितर छा हली दुनिया में इहो ई आहे त वोट जे मामले ते ओॾी महिल ॾिसी वठे त हीउ करप्ट आहे या न आहे। इहे तव्हां भले करे वठो इलेक्शन कमीशन, ऐं इहे हिकिड़ी मासूमाणी ख़्वाहिशूं आहिनि। कागज़नि में तव्हां कीअं झलींदो माण्हुनि खे? कागज़नि में कीअं झलींदो? भई मुंहिंजे नाले ते न आहे। हाणे कानून त हिन ॻाल्हि सां ॿधल कोन्हे न सही, न हिन जे नाले ते आहे सही, सची नथो, भई सची कीअं नथो, कागज़ ते नालो न आहे त पोइ तव्हां कानूनी तौर ते त गिरफ़्त में नथा अचो। हीउ पेन मुंहिंजे नाले ते न आहे, इलेक्शन कमीशन हुजे, नैब हुजे, अलिफ हुजे, कीअं चवंदी त न हीउ तुंहिंजे नाले ते न आहे? न चवंदी, पर सॼी दुनिया खे ख़बर आहे त मुंहिंजी आहे, इस्तेमालु मुंहिंजी आहे। त पोइ सॼी दुनिया जॾहिं एहतिसाब करे थी इलेक्शन वारे ॾींहुं, यानी वोटर उहो करे तव्हां कहिड़ी ख़्वाहिशूं था? बाक़ी पाण ई सही थींदा वेंदा आहिस्ता आहिस्ता। अच्छा अगरि हिकिड़ी माना पंहिंजी डिस्कशन जेका हले पई पहिरियां, थोरो अगरि हिनखे इन तरीक़े सां ॾिसे, माना हाणे ॾिसिजे न ॾिसिजे, पर अॼु इमरान ख़ान साहब जो रवैयो थोरो अगरि जहिड़े ॻाल्हियुनि मां आहे त ॾाढो नरम आहे। प्राइम मिनिस्टर साहब जी, नवाज़ शरीफ़ साहब जी होॾे मीटिंग हलंदी, राना सनाब साहब आर्मी चीफ जी जल्दी अपॉइंटमेंट जी ॻाल्हियूं कनि था। जी जेको तव्हां ॻाल्हि कई पे, ॾिसो इमरान ख़ान जो इहो तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि शुरू में कई त इस्टेब्लिशमेंट खे तस्लीम कयो। सॼी नवाज़ लीग वारा बि चवंदा आहिनि, हर को चए थो इस्टेब्लिशमेंट हिकिड़ी हक़ीक़त आहे, जेको नथो चए उहो अलाए ख़ामखा जी ॻाल्हियूं थो करे। हाणे त माण्हुनि खे, आम माण्हू खे ख़बर आहे, हिकिड़ी रियालिटी आहे। सो
ॻाल्हि इहा आहे त इहा अलॻि बहस आहे त इस्टेब्लिशमेंट जो पॉलिटिकल अफेयर्स में रोल केतिरो हुजणु खपे या न हुजणु खपे, लेकिन रोल आहे त सही न, ऐं तमामु सवायो आहे। जी हाँ, जी हाँ, जी हाँ। हाणे जेको नए चीफ जी मुक़ररी जी ॻाल्हि आहे, ॻाल्हि इहा आहे त राणा सनाउल्ला साहब जी मुराद छा हुई त 28 नवंबर ते माण्हुनि खे ख़बर पए पर इहो कीअं थो थी सघे। ज़ाहिर समरी पहिरीं मूव थींदी, वधि में तव्हां अक्टूबर जे विच न त आख़िरी हफ़्ते में समरी मूव कंदो। पोइ फॉर्मली जेके रिवायत आहे असांजी इंस्टीट्यूशन जी त आउट गोइंग आर्मी चीफ जेको आहे पोइ फेवरल पार्टीज़ वठे थो, अलविदाई तक़रीबात सां ख़िताब करे थो, ऐं नओं चीफ जेको आहे उल्टी यानी पंहिंजे बाक़ाइदा मुक़ररी खां पहिरीं हुनखे सॼी ब्रीफिंग्स ऐं सभु शयूं सभु मामला थियनि था। त आई डोंट नो ही चवणु छा पियो चाहे राणा सनाउल्ला त वक़्त से पहले नहीं करना चाहिए, सफ़ा अॼु सुभाणे में करण वारी ॻाल्हि, इहा फरमाइश त ख़तमु थी वई आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे इहा फरमाइश त इमरान ख़ान करे बि कोन पियो। इमरान ख़ान त फरमाइश इहा करे रहे हो जी हाँ, त भई फलाणनि खे न कजो। ठीकु आहे, कॉलर नथा कर। आफ्ताब अहमद अबड़ो तलार मां। जी अबड़ो साहब, छा चवणु चाहींदा? आफ्ताब अहमद अबड़ो थो ॻाल्हायां, तलार मां ज़िलो बदी मां। पर हिते जॾहिं भूल वारी सूरत आहे पंहिंजी सिंध में, सभु माण्हू घरनि खां बेघर थी विया आहिनि ऐं माण्हू जेके ॿी पोज़ीशन आहे, माण्हुनि जे घरनि में पाणी आहिनि। हिते तलार शहर में असांजी टाउन कमेटी में इहो ज़ुल्म आहे जो 13 तारीख़ ते सेडियुनि लाइ मुलाज़िम आहिनि, 50 मुलाज़िमनि जी सेड बि अकाउंटनि में न आहे चढ़ी, एडमिनिस्टर न आहिनि, टाउन ऑफिसर न आहे, ऐं माण्हू ॾाढा दरबदर परेशान आहिनि। इन्हनि सां हर जेको आहे हड़तालूं कयूं अथनि पर को उन्हनि जो डीसी साहब या कंहिं नोटिस न आयो। ठीकु आहे अबड़ो साहब। ॿियो कॉलर माजिद मलिक बदीन मां। जी मलिक साहब, कंदकोट मां। जी मलिक साहब, छा चवणु चाहींदा? ही जेको संजय अली साहब खे सवाल आहे त हीअ जेको सिंध में सैलाबी माहौल हले पियो, छा सिंध जा नुमाइंदा जनरल इलेक्शन में आवाम जे ॾाढो वोट वठणु ईंदा साईं? हीअ जेको माहौल हले पियो। ठीकु आहे साईं। पहिरीं हू ॻाल्हि कंप्लीट करे वञे। राणा सनाउल्ला चए थो त इमरान ख़ान जे चवण ते वक़्त खां अॻु जेको आहे आर्मी चीफ जी मुक़ररी न थिए। इमरान ख़ान त मुर्गो इहो मुतालबो कयो पिए त फ़िलहालु आर्मी चीफ मुक़ररी न कयो, इलेक्शन खां पोइ कयो, ॿी हुकूमत अची करे। राणा सनाउल्ला छा पियो चए? अच्छा, हाणे जेका ॻाल्हि ही पहिरीं अबड़ो साहब कई त भई पोइ ही असां सां ही सॼी सूरतहाल आहे ऐं पोइ कोई आयो अचे न पियो, ही न पियो थिए, ऐं पोइ चयूं त म्यूनिसिपल वारनि जी पघारूं बि न पियूं थियनि, बल्दियाती इदारनि वारनि जी। सही, बिल्कुलु थियणु खपनि पघारूं। त हिन महिल सॼी दरबदरी आहे, सॼी सूरतहाल आहे। हिन महिल सरकारी नीम सरकारी आहे न, बल्दियाती इदारा बि को भले को प्राइवेट शइ त कोन्हनि। जी हा, पघारूं बिल्कुलु मिलणु खपनि। बाक़ी सही जेको तव्हां चओ पिया मलिक साहब कंदकोट मां त पीपल्स पार्टी वारा वोट वठणु छो न ईंदा? सही, अॼु तव्हां ॾिस ईअं टाइम न्यूज़ ते हलियो पियो, इम्तियाज़ शेख साहब सूबाई वज़ीर आहिनि, उहो हुनजी गुफ़्तगू ॿुधो न। ऐं ॾिसो कंहिं बि शइ खे हर माण्हू पंहिंजे पर्सपेक्टिव खां ॾिसे, पंहिंजे ज़ाविये खां ॾिसे थो, पंहिंजे नुक़्ता नज़र सां ॾिसे थो, ऐं हुन वटि पंहिंजी हिकिड़ी दलील हुजे थी। मिसाल इम्तियाज़ शेख वटि छा दलील हुई अॼु, जेको मुंहिंजे ख़्याल आहे हाणे अबड़ो साहब जी बि सवाल जो जवाबु थींदो ऐं मलिक साहब जो बि, त भई माण्हू हीअं नाराज़ आहिनि पर छाकाणि त पीपल्स पार्टी वारनि सां मोहबत करे थो आम माण्हू, तंहिंजे करे हुन सां ॾोरापा ऐं ॾुख बि वधीक इज़हार करे थो। पर इहो त चलो उनजो हिकिड़ी ॻाल्हि। लेकिन जेका ॿी ॻाल्हि इम्तियाज़ शेख चई, इम्तियाज़ शेख चए थो त भई वरी बि जेको बि थोरो घणो त कोन चई, माना सेंस इहो त वरी बि जेको माण्हू वञे पियो हुन वटि, का पार्टी वञे पई त उहो पीपल्स पार्टी आहे न। त इहा ॻाल्हि माण्हुनि खे देरि सां सम्झ में ईंदी, अहसासु थींदो त बाबा वरी बि ॾुखे वक़्त में असां सां इहे ई बीठा, ॿी का पार्टी त हुई कोन। हाणे ॿी पार्टी न हुई, इहो बेसिक हिकिड़ो क्वेश्चन आहे। जी हा, त फैक्ट बि इहो आहे त सूबाई सतह ते को अहिड़ी पॉलिटिकल हिकिड़ी पार्टी मौजूदु न आहे। हर ज़िले में तालके में पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ इतिहाद आहिनि, माण्हू आहिनि, फ़र्द आहिनि, पर जेके चइजे सूबाई सतह ते का पार्टी हुजे उहो पाण खे नज़र नथी अचे, हिकिड़ी रियालिटी आहे। त उन सूरत में तव्हां चओ था सही वोट वठणु ईंदा? बिल्कुलु ईंदा। हाणे कंदकोट मां तव्हां कॉलर आहे? जी हा, कॉलर। अच्छा, तव्हां करे वठो। पहुचंदव। समीउल्लाह बलोच शिकारपुर मां। जी बलोच साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं असांजो काज़ी साहब जन खां सवाल आहे इहो। जी साईं। त जहिड़े नमूने इन्हनि बरसातुनि में ख़ासि करे असांजी लाड़कानी डिवीज़न में मेजर जेको क्रॉप थींदो आहे उहो पेडी क्रॉप थींदो आहे। जी साईं।
पोइ इन्हनि बरसातुनि जे करे तक़रीबन 90% जेको आहे उहो ख़तमु थी चुको आहे। सो असांजो इहो सुवाल आहे त हिन वक़्त ताईं गवर्नमेंट को बि अहिड़ो को उन्हनि जे लाइ रिलीफ या जेके नंढा नंढा फार्मर आहिनि जंहिं बैंक मां लोन वठी ऐं उनजी इनपुट ते इन्वेस्ट कई ऐं उन्हनि जो फसल बि लुड़ी वियो ऐं उनजे बदिले में हिन वक़्त ते को बि गवर्नमेंट उन्हनि जे लाइ मार्कअप वेव करण जो या उन्हनि खे हिकु रिलीफ ॾियण जो या लोन जेको आहे उन में कुझु रिलीफ ॾियण जो को बि हिन वक़्त ते फ़ैसिलो न कयो आहे। ऐं ॿियो अली काज़ी साहिब जन खां असांजो इहो सुवाल आहे त तव्हां जे माना सजेशन छा ॾींदव त हीउ जेको क्राइसिस आहे जेको हिन वक़्तु आयो आहे इन मां जेको एग्रीकल्चर सां रिलेटेड माण्हू उहे ॿाहिरि कीअं निकिरी सघनि था ऐं गवर्नमेंट कहिड़ा स्टेप खणे त जीअं इहे माण्हू ॿाहिरि निकिरी सघनि था इन्हनि क्राइसिस मां। ठीकु आहे साईं। ॿियो बि करो अब्दुल हकीम घुमर ठिकराटू मां। जी घुमर साहब छा चवणु चाहींदा? साईं असांजो अली क़ारी साहब खे सलाम। असांजो इहो अर्ज़ु इमरान ख़ान जो एमआर खान में जलसो पियो करे पर पाकिस्तान जे 7 शहरनि में उहो जलसो ॾेखारे पियो वञे पर इमरान खान वधीक मीडिया एतिरा आवाम खे एतिरो छो थो चाहे किथे जिथे वञे इमरान जिथे वञे न्यूयॉर्क वञे लंडन वञे इमरान खान जा सपोर्टर जिथे किथे इमरान खान जा सपोर्टर भुट्टे साहिब खां पोइ असांखे ईअं लॻे थो त इमरान खान खां वधीक को लीडर ॿियो पाकिस्तान में कोन्हे। इन ॻाल्हि ते असांजा अली क़ारी साहिब खां राय वठिणो आहे। ठीकु आहे साईं। पहिरियां उहा ॻाल्हि कंप्लीट कयां पोइ अचूं था समी बलोच साहिब जी ॻाल्हि ते। जेको कंदकोट मां कॉल आई त मूंखे कंदकोट मां ख़्यालु आयो त कल्ह सलीम जान मज़ारी साहिब आहिनि उतां कश्मीर मां त हू चवनि पिया त जेके MPA आहिनि या चूंडियल एवज़ी आहिनि उहे भला रुपयो जो रुपयो न खाई वञनि। हाणे सरकारी धुर पीपल्स पार्टी सां वास्तो आहे ठीकु आहे चवनि था त 2 आना 3 आना खाइनि। साईं मज़ारी साहिब आऊं 4 आने ताईं बि ॿधल आहियां हलो भला अधो हथु करे वठो 50 खाई वठो। सो ॻाल्हि इहा आहे त बेसिक ॻाल्हि उहा ई आहे त ही क्रिटिसिज़म त हाणे ख़ुदि रैंक एंड फाइल मां अचे पियो। पीपल्स पार्टी जा मतिलबु उहो सरदार चांडियो हुजे लगारी साहिबु हुतां हुजे मज़ारी साहिबु हुजे सभु ॻाल्हाइनि था त ही जेको आहे परफॉर्मेंस न पई थिए लेकिन जेको वरी आउं ॻाल्हि खे हुते जुड़ियां थो त इम्तियाज़ शेख चवाणी त हिन सां फ़र्क़ु न पवंदो छाकाणि त ॿियो को ऑप्शन ई न आहे माण्हुनि वटि। जी हा हाणे हिते मूं शुरू में चयो त हर माण्हू वटि पंहिंजो हिकिड़ो पर्सपेक्टिव हुजे थो तव्हां केरु हुन सां इख़्तिलाफ़ करे थो या इतफ़ाक़ लेकिन हिकिड़ो नुक़्ता नज़र आहे ऐं इहो नुक़्ता नज़र ईअं न आहे त इम्तियाज़ शेख जेको नओं ॿुधायो आहे बेसिकली इहो सिंध में हिकिड़ो डिबेट आहे त ऑल्टरनेट छा आहे सियासी मुतबादिल छा आहे माण्हू फ्रस्ट्रेट थी छा कंदा। लेकिन आउं इहो चवंदो आहियां त जनरल इलेक्शन हिकिड़ी अहिड़ी शइ आहे अगरि माण्हू तमामु घणा नाराज़ हूंदा त ऑल्टरनेट सूबाई ऐं क़ौमी सतह ते हूंदो आहे लोकल को न को हुते बीठल हूंदो आहे। हाणे सिर्फ़ु सुवाल इहो आहे त उन महिल माण्हू हुन मुतबादिल खे एक्सेप्ट कनि था या नथा कनि उहा हिकिड़ी मूंखे ख़बर न आहे उहो त हर माण्हू जी हुते हुन महिल जी वक़्त ऐं हालात ते मुनसर हुजे थो। समी बोली साहब हाणे ॾिसो एग्रीकल्चर लाइ आउं को आउट ऑफ बॉक्स आइडिया छा ॾियां। सिंपल ॻाल्हि आहे पाणी निकिरणु खपे टू बिगिन विथ ज़मीननि मां पाणी निकिरे ऐं तव्हांखे ॿिज जेन्युइन मिले तव्हांखे जेके पेस्टिसाइड्स आहिनि उहे जेन्युइन मिलनि जेको यूरिया जी ब्लैक मार्केटिंग आहे यानी हू जेको 2 साल पहिरीं शुरू थियो मूं तव्हांखे उन महिल साल पहिरीं शुरू थियो मूं तव्हांखे उन महिल बि चयो त हाणे बिदत ठही वई आहे अरबे रुपया माण्हुनि कमाए ॾिठा आहिनि। हाणे तव्हांखे यूरिया कॾहिं बि फैक्ट्री प्राइस ते न मिलंदो त यूरिया खे वापसि फैक्ट्री प्राइस ते वञणु खपे DAP वञी किथे पहुती आहे ॿोरी ऐं तव्हां जीअं बिल्कुलु पाण सजेस्ट कयो कर्ज़ा माफ़ु थियणु खपनि अगरि चलो माफ़ु नथा करे सघनि त डेफर कनि हिन साल जो जेको आहे इंट्रस्ट वेव ऑफ कनि सब्सिडी ॾियनि ट्यूबवेल्स ते बिजली जी सब्सिडी ॾियनि ऐं हिन में जेको आहे ही ॿिज ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि इहे जेके ज़राअत लाइ ज़रूरी शयूं आहिनि इहे सरकार जेको आहे सब्सिडाइज़ रेट ते प्रोविंशियल गवर्नमेंट 1 टाइम सब्सिडी ॾे इहो सभु कुझु थी सघे थो न। ॿियो त हाणे ॿियो तव्हां वधीक बहितर ॿुधाए सघंदो। घुमर साहब पर तव्हां ॻाल्हि कई कॉलर वठी वठो सिकंदर अली राजपर कराची मां। जी राजपर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। काज़ी साहब सां ॻाल्हाइणो आहे? जी ॿुधनि पिया। काज़ी साहब जीअं त मुल्की हालात तव्हांजे साम्हूं आहिनि जी ऐं मां इहो चवणु चाहींदुमि त असां वटि सिंधी माण्हुनि वटि ख़ासि तौर ते सिंध में
ॿियो को असां वटि ऑप्शन कोन्हे असां पीपल्स पार्टी खां सवाइ ॿिए कंहिंखे वोट ॾियूं असां। पर हिते असांखे लीडरशिप जी ज़रूरत आहे सख़्तु। जंहिंमें मां इहो अर्ज़ु कंदुमि त तव्हां जहिड़ा माण्हू तव्हां अॻिते छो था अचो त सिंधी क़ौम लाइ ऐं सिंध लाइ तव्हां काफ़ी कुझु करे सघो था त तव्हां अॻिते अचो त इन लाइ बहितर न थींदो। ठीकु आहे साईं। अच्छा, घुमण साहिबु चयो त भुट्टो साहिबु खां पोइ इमरान खान ॾिसो साईं, इहे कॾहिं कॾहिं चइबो आहे साईं हू शाइर ऐं हू शाइर, कहिड़ो वॾो शाइर आहे, वॾा हिकिड़े सेम कंटेम्पररी जेको लेवल ते हुजे थो, या साईं हू ॻाइणो गज़ल जो या हू ॻाइणो कहिड़ो वॾो ॻाइणो कहिड़ो आहे। तव्हां चवंदा यार ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हीउ को मल मुक़ाबिलो कोन्हे, ॿई गायक आहिनि, सुठा ॻाइणा आहिनि, ॿई गज़ल गो आहिनि, कंहिंखे हिकिड़ो वणे थो, कंहिंखे ॿियो वणे थो, वॾा वॾा उस्ताद आहिनि, रागी आहिनि, लाइक वाइज़ शाइर आहिनि। हाणे आउं वेही भेट कयां त साईं फलाणो शाइर वॾो आहे या फलाणो नंढो आहे, हर कंहिंजी पंहिंजी चॉइस आहे। कुझु माण्हू खे फैज़ वणे थो, कुझु माण्हू खे फराज़ वणे थो, हा, कुझु माण्हू खे हबीब जालिब वणे थो। हाणे इनखे आउं कीअं वेही या शाइर लुधियानवी वणे, हाणे माण्हू चवंदा साईं फलाणो फलाणे कंहिं ऐं हिन सो लाइक वाइज़ हू 70s जे एरा जो ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिकिड़ी लीडरशिप हुई हुनजी, ऐं हुनजो जेको पॉपुलैरिटी जो ग्राफ हो हुन ज़माने में न सोशल मीडिया हो न एतिरो प्राइवेट मीडिया इफेक्टिव हो, उनजे बावजूदु तमामु हिकिड़ी हुन पॉपुलैरिटी हासिलु कई। इमरान ख़ान ही 90s ऐं 2000 जो स्पेशली लीडर आहे, 14, 16, 17 सालनि जो लीडर आहे। यस, अॼु हुनजो ग्राफ तमामु मथे आहे, बट अगरि तव्हां मूंखां पुछो त बतौर स्टेट्समैन, बतौर हिकिड़ो थींदो आहे सिर्फ़ु पॉलिटिशियन हूंदो आहे, पोइ हिकिड़ो स्टेट्समैन बि हूंदो आहे। आई थिंक ज़ुल्फ़कार अली भुट्टो बतौर स्टेट्समैन मूंखे वधीक इम्प्रेस करे थो। ईअं न आहे त भुट्टो साहिबु को फ़रिश्तो हो या नौज़ बिल्ला को अहिड़ी शइ, इंसान हो, हुनखां ग़लतियूं थियूं, खोड़ ग़लतियूं थियूं, बट बतौर स्टेट्समैन अगरि मां ग्रेडिंग कंदसि, थी सघे को चए न इमरान ख़ान वॾो स्टेट्समैन, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजी नज़र में स्टेट्स। बाक़ी हाणे इहो मुक़ाबिलो नथो कराए सघां त वधीक मक़बूल कहिड़ो आहे, भुट्टो साहिबु वधीक हो या इमरान ख़ान वधीक आहे, इहो भेट नथो करे सघां। साईं ॾिसो जाजपर साहिबु, सवाल अलिफ़ या बे जो नथो हुजे, त हिते मीडिया ते कयां पियो पंहिंजो कमु, लेकिन सवाल इहो हुजे थो त सोसाइटी में इहो बहस राजपर साहिबु तव्हांखे ऐं जेके बि साञावंद आहिनि इन्हनि खे करणु खपे। जी हा, त तव्हां वटि लीडरशिप छो नथी पैदा थिए, ऐं तव्हां लीडरशिप में जेके ख़ूबियूं ऐं जेके हुनजा गुण ॻणायो था, उहा जेका लिस्ट तव्हां ॾियो था, कॾहिं कॾहिं पहिरीं कॉलमनि में इहे बहसूं हलंदियूं हुयूं, पोइ ही सोशल मीडिया ते हले थी, उहो पढ़ी आउं चवां थो त पहिरीं त हिन जी जेको उमेदनि ते केरु पूरो लहे, पोइ वरी ॿी ॻाल्हि इहा आहे त आउं सम्झां थो त लेकिन सो ऐं पोइ तव्हां सां मुराद जेके साञावंद आहिनि, तव्हां बि साञावंद हूंदो, हुननि खे हिकिड़ी पकपकाणी बि खपे। साईं फलां न साईं ही त पोइ कहिड़ी न कोन करे सघंदो, भई करे सघंदो न, तुन सां गॾु थींदो त कंदो न, सोच सां गॾु थींदो, लेकिन असां वटि इहे न आहे। क्वेश्चन इज़ के असां वटि हिकिड़ी लीडरशिप लाइ असांखे जेके जीअं मूं चयो न हिकिड़ी चेकलिस्ट जारी थिए थी, उन ते पूरो लहण बि त सो आउं अगरि सम्झां त सिंध में छो ऑल्टरनेट पैदा न थी वियो आहे, अगरि केरु मूंखां ॿ सबब पुछे मूंखां, अगेन हिकिड़ो असांजी इस्टेब्लिशमेंट करे न चाहियो आहे, ॿियो असांजा साञावंद, हाणे मूंखे ख़बर आहे हिन खां पोइ मूं ते वॾी वठ थी वेंदी, करे असां साञावंद बि नथा चाहिनि, छाकाणि त अगरि हिते प्रॉपर ऑल्टरनेट थियो त पोइ हींअर जेको असांजो साञावंद बतौर सोसाइटी में हिकिड़ी अपोज़िशन जो रोल प्ले करे थो, ऑल्टरनेट थॉट जो रोल प्ले करे थो, पोइ उहो त ख़तमु थी वेंदो। सो किथे आउं न चयो दानिस्ता रोकीनि था, लेकिन नादानिस्तगी में असांजो साञावंद पाण जेको आहे हू चए थो त न बसि असां कयूं पिया, असीं तनक़ीद कयूं पिया, खोड़ थी वियो, पर उन सां को हासिल कुझु नथो थिए। कॉलर सां गॾु अब्दुल वहीद निज़ामानी, राजू निज़ामानी मां। जी निज़ामानी साहब, छा चवणु चाहींदा? मुंहिंजो अली कारी साहब खां सवाल है। जी जी। अली साहब जी कराची जे तमामु घणी गहरी नज़र है। कराची में हिन वक़्तु 3 पार्टियूं तमामु तलाफ़ थियनि, NQM ऐं हासिल नईम रहमान साहब जमात इस्लामी ऐं PTI। इन मां छा हासिल नईम रहमान साहब जा चांसिस थी सघनि था मेयर अचण जा, जेको हिन वक़्तु ॾिसिजे पियो?
माहौल? निज़ामाणी साहब, पहिरीं त तव्हां इहो तइ करे मूंखे ॿुधायो त इलेक्शन फेयर थींदी? हा, बल्दियाती इलेक्शन फेयर थिए त पोइ आउं तव्हांखे ॿुधायां। बाक़ी अगरि तव्हां चओ त पाण ईअं फेयर थिए पई ऐं वोट वांगुरु काउंट थिए पियो, त आउं सम्झां थो त हींअर जमात इस्लामी जेको आहे असांजी जमात इस्लामी एफर्ट तमामु घणे करे थी, लेकिन आउं न ऐं हीअ नई छा नालो आहे जेके कैंडिडेट आहिनि, काफ़ी पंहिंजे पाण खे लिबरल ऐं प्रो सिटी पंहिंजी प्रोजेक्शन कराईंदा ऐं सुठो कनि था, एफर्ट सुठी कनि पिया। लेकिन आउं सम्झां थो त मतिलबु PTI बहरहाल हुनखे जेको कॉमन वोट आहे ऐं जेको इंडिपेंडेंट वोट आहे उहो स्लांट कंदो टूवर्ड्स PTI। MQM ते मसइलो इहो आहे त हू जेको लंडन वारे जी झल आहे, जी हा, छाकाणि लंडन वारो हिननि खे पंहिंजो नथो मञे ऐं अञा बि लंडन वारे जी पॉपुलरिटी जेका आहे अञा हुनजी वधीक आहे। हक़ीक़त आहे त हू चए थो त न, अलिफ खे ॾेई छॾियो, ॿिए खे ॾेई छॾियो, हिननि खे न ॾियो, निकिरनि नथा, त पोइ त टर्न आउट नथो थिए। सो हिन हवाले सां आउं सम्झां थो त हिन टिनी में अगरि मुंहिंजो धुको आहे त आउं सम्झां थो त PTI वटि वोट बैंक वधीक आहे। हा, थी सघे थो। अच्छा, अगरि जे पंहिंजी ॻाल्हियूं हलनि पियूं, पर हुनखे वरी कंटिन्यू रखूं राणा सना साहब खे। राणा सना साहब वरी पंजाब जे ज़िक्र कयो आहे, चवनि था पंजाब में गवर्नमेंट चेंज करणु आई आहे, असांखे करणी आहे, 2-3 वोटनि जो फ़र्क़ु आहे। हुन अॼु ॻाल्हि खोले छॾी न, राणा सनावला जेको आऊं सभु मुंधल हुआसीं त कीअं तब्दीली आणींदो पंजाब में। हू चए थो त असां जेको सुप्रीम कोर्ट उहो फ़ैसिलो ॾिनो हो त बाबा अगरि को ॿी पार्टी जो वोट लोटो थियो त हुनजो वोट बि काउंट न थींदो ऐं सीट बि हली वेंदी, असां हुनजी रिव्यू में वेंदासीं, वियल आहिनि, ऐं कोशिशि कंदासीं त उनजो फ़ैसिलो असांजे हक़ में अची वञे। यानी भले तव्हां हुनखे डिसीट कयो, लेकिन हुनजो वोट ॻणी वठो। सो इहो आसिरो ॾेई करे राणा जेको हुकूमत आहे उहो सोचे थी त असीं 5-7 MPs खे इहो आसिरो ॾेई त बाबा तव्हां वोट ॾियो, असांजो चीफ मिनिस्टर अची वेंदो, तव्हां जी सीट ख़ाली थींदी, असीं तव्हांखे टिकटूं ॾींदासीं, तव्हां खटे वेंदो। पर इहो त हाणे हू त हाणे सुप्रीम कोर्ट मां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾे पंहिंजे ई फ़ैसिले जे ख़िलाफ़ु। सो तेसि ताईं इहे ख़ुशफ़हमी आहे राणा। सीटूं ॾींदा, सीटूं खटी वेंदा, उहो अलॻि वीचारनि लाइ मुंझारो हूंदो, पर कुझु माण्हू आता वेठा हूंदा न लोटो थियण लाइ। जी हा, जी हा, जी हा, जी हा, कुझु ज़ाहिर आहे कावड़ त हूंदी न, घणनि कावड़ बि हूंदी आहे। पियो माण्हू कॾहिं ईअं सभई त वॾा न हूंदा न, कुझु माण्हू सोचींदा आहिनि यार अगरि 20-25 करोड़ रुपया मिली वेंदा, भला ठहियो MP बसि। ठीकु आहे। अच्छा, वरी नाज़िम जो कयो केस जो अॼु फर्द जुर्म आहे थियणो, पर सुलह थी वियो न। सुलह त पहिरीं बि थी वियो, कॾहिं केरु हिकिड़ी धुर, कॾहिं बेवा हूंदी, कॾहिं वालदा ईंदी, पोइ ज़ाहिर आहे इहो थींदो आहे असां वटि, भई असां सां बि कयो, असां सां वहिंवार न पियो थिए, पोइ सभिनी खे ॾिसो दिस इज़ दी एंड न, आख़िर में असां वटि थियणो इहो हूंदो आहे। यानी मर्डर जेको आहे हू माना रियासत जे ख़िलाफ़ु ॾोह न आहे न। जी हा, त पोइ रियासत जे ख़िलाफ़ु ॾोह न आहे त रियासत माठा, ऐं ही हिकिड़ा पासर माण्हू आहिनि ऐं ठा करे वरितो। हाणे तव्हां छा था करे सघो, तव्हां छा था, जी हा, केर बि छा थो करे सघे। अगरि जेके हुनजा पोयर आहिनि चवंदा यार उनखे छा सम्झायो, यार हाणे हू त वीचारो मरी वियो, तव्हांजा नंढा मासूम पिचकड़ा ॿार आहिनि, 2-2 रुपया हूंदा, पोइ तव्हां साईं बैंक में रखिजो, पोइ हिनजी स्कूलिंग थींदी, पोइ अमा तोसां बि हीअं थी वेंदो, तुंहिंजे पुट खे बि नौकिरी वठाए ॾींदासीं। टू मच ऑफ हिकिड़ो एतिरो इंसेंटिव एतिरो मिले थो जो वीचारा, पर हाणे हिते ठा थी वञे थो। मूंखे कोर्टनि जो बि अलाए कीअं किसो आहे, ज़रूरु सही किसो हूंदो, पर हुते हू जेके हिकिड़ो मशहूरु केस थियो हो कराची में शाहज़ेब वारो, जंहिंमें शाहरुख जतोई वारा आहिनि, उन में क़सासियत नथी मञी वञे। ATC जो केस लॻी वियो न, हिते पहिरियां ई ख़तमु, ॻाल्हि उहा ई आहे त बहरहाल। लेकिन बसि पोइ यानी क़ीमत हर ज़िंदगी जी हिकिड़ी क़ीमत आहे, शायदि पोइ कंहिंजी वधीक। छा ॻाल्हायां, मूंखे हिते घणो ई ॻाल्हाए सघां थो, पर कॉलिंग सां गॾु एडवोकेट आकिब राजपर कराची मां। जी राजपर साहब, छा चवणु चाहींदा? सर, तव्हां सभ खां पहिरीं त मुंहिंजो तव्हांखे ऐं काज़ी साहिब जन खे सलाम। हाणे सवाल आउं जेको करणु चाहियो पिए उहो काज़ी साहिब ऐं तव्हां तबसरो करे वियो, जेको जतोई जे शाहरुख जतोई जे केस ऐं नाज़िम जोखियो जे केस जो कंपेरिज़न करणो हो त बाबा हिकिड़ो डिफेंस में क़तलु थियो
हिकिड़ो मलीर जे इलाइक़े में क़तल थियो, डिफेंस वारे क़तल में जेको आहे पर्सनल उहे छोकिरा विड़िया पाण में, हुन में एंटी टेररिज्म जा दहशतगर्दी जा कलम लकी आहे। वरी जेको मलीर में थियो उनखे सिंपल मर्डर केस ॼाणाए 302 जी FIR थी, उहो राज़ीनामो बि थी वियो, उहो इम्प्लीमेंट थियण ॾांहुं पोइ वञे पियो। हू 10 सालनि खां राज़ीनामो बि थियो पियो आहे, हियत अमाउंट बि शरीत जे मुताबिक़ हुनखे मिली वियो, पर उनखे जेको आहे सो रियासत कहिड़ी गेम थी खेॾे पई, या असांजो अदालती निज़ाम ऐं बेहसियत वकील बि मूंखे ॾाढी किराहत थी थिए त बाबा हिकिड़े साॻियो ई पैटर्न आहे, साॻियो क़तल कंहिंजो बि थिए उनखे असां निंदींदासीं। जेकॾहिं शाहरुख जतो ई कयो त ग़लति कयो, जेकॾहिं नाज़िम जोखे सां ज़ुल्म थियो त उहो जोखियनि सरदारनि ग़लति कयो, ॿई कंडे में भलनि, पर हाणे जॾहिं मालिक राज़ी थी था वञनि त पोइ ॿिन्हिनि खे हिकु जीअं ट्रीट कयो वञे त उहो वधीक बहितर आहे। किथे नफ़रत जो एंगल त न आहे त हू थोरो ॿी ऐं कुझु हुयो ऐं हिते वरी कुझु ॿी सूरत आहे, इन ते ॻाल्हि चओ। महिरबानी। ठीकु आहे साईं। सही, हाणे तव्हां पाण लॉयर आहियो राजपर साहब, लेकिन हिन में अगरि पाण खे तमामु बारीकी सां ॾिसूं त हिन में जेको जुडिशियल प्रोसेस खां वधीक हुन खां अॻु जेके एग्जीक्यूटिव आहे, अथॉरिटीज़ आहिनि, उन्हनि जे बायस हुजण जो ऐं फरियादी ऐं मुलज़िम जे बाअसर हुजण या न हुजण जो, हाणे हुते बाअसर हुआ, लेकिन हुते किसो हाई प्रोफाइल वियो ऐं हुन महिल शायदि सम्झी न सघिया जेके जतोई साहब वारा वकील हुआ या थिया, त हुननि उहो जेको ATC जो ही जेको एंटी टेररिज्म जो केस दाख़िल थी वियो, हाणे आउं वकील साहब खे कहिड़ो क़ानून सम्झायां, उनखे मूंखां वधीक ख़बर हूंदी। हिते ही होशियार हुआ ऐं MPA MNA हुआ, त हिननि उहो दाख़िल ई न थियणु ॾिनो। जी हा, न त कसास हुन ते अप्लाई नथो थिए न, कसास त हुते बि थी वियो, डिफेंस वारे हुन में बि थी वियो ऐं मलीर में बि थी वियो, लेकिन जेको ऐं कोर्ट खां पहिरीं जेको पुलिस खे कमु करिणो हो हुते डिफेंस में करे वरितई, भउ में लॻियो करे प्रेशर थी वियो, हिते बि प्रेशर आयो, एग्जैक्टली, लेकिन हिते काउंटर प्रेशर बि जो सवाइ हो न। सही आहे, काउंटर प्रेशर बि सवाइ हो, तॾहिं करे शायदि। ऐं सभु इन जी अॼु हिकिड़ो इंट्रस्टिंग ख़बर ॾिठीसीं त जेको हू असांजा अयाज़ आमिर जर्नलिस्ट आहिनि, हुनजे पुट ते इल्ज़ाम लॻल आहे, मतिलबु काफ़ी दर्दनाक क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि, पर अॼु ख़बर ॾिठी त वारंट जी दरख़्वास्त जेका मंज़ूर थी आहे अयाज़ आमिर साहिब जा, हुनजी वाइफ जी बि। यासिर मूंखे ख़बर न आहे त अयाज़ अमीर ऐं हुनजी घरवारी जो कहिड़ो ॾोह, लेकिन हाणे उहो त कोर्ट में थियो आहे, आई एम नॉट इन पिक्चर के एक्चुअली छो मुंहिंजो पुटु अगरि मर्डर मुबैना तौर ते कयो आहे त आई थिंक हू ई थियणु खपे, पर हू पोयों किसो बि जेको थियो जंहिंमें हुन जुनूनी हिकिड़े छोकिरे इस्लामाबाद में हिकिड़ी छोकिरी खे घुराए बेदर्दी सां क़तल कयो हो, त उन में मुंहिंजे माउ पीउ, पर उन में त हू इन्वॉल्व इनडायरेक्टली थिया हा शायदि। जी हा, जी हा, पर हिते मूंखे ख़बर न आहे, हिते मूंखे ख़बर न आहे अयाज़ अमीर जो मामिलो छा आहे, आई कांट कमेंट ऑन दैट, मूंखे ख़बर न आहे। ठीकु आहे सर। ऐं पाण जी अगरि जे थोरो सियासी जे हिसाब सां थोरो अगरि सुवालु रखिजे त इमरान ख़ान साहिब जी अॼु जी स्टेटमेंट ऐं मीटिंग्स वग़ैरह, त हाणे कुझु धुंधलाइप जेका थियल हुई, फ्यूचर जेको क्लियर नज़र न पियो अचे, थोरो घणो हाणे क्लियर नज़र अचे थो अगरि इहे सॼियूं स्टेटमेंट्स ऑन अकाउंट कयूं वञनि। अगरि इमरान ख़ान इहो चयो आहे, हिन महिल ताईं तरदीद न कई अथसि त हू इन ॻाल्हि लाइ राज़ी आहे त मरासिले ते जांच कई वञे ऐं आउं पार्लियामेंट में वापसि थो अचां, इमरान ख़ान वापसि थो अचे, त इन जो मतिलबु इहो थियो त इस्टाब्लिशमेंट ऐं इमरान ख़ान जे विच में जेके बि मुखिया ॿ नुक़्ता आहिनि उन ते को न को अंडरस्टैंडिंग थी आहे। जी हा, जी हा। त पोइ गवर्नमेंट बि घणो ॾींहुं मतिलबु पोइ ही हिकिड़ी ॻाल्हियूं थी वियूं, त पोइ मामिलो चिटो थियो, यानी इन जो चिटो ईअं थियो त पाण लाइ त अञा बि धुंधलो रहंदो त केरु, ऐं उन सां त मतिलबु नए चीफ वारो इशू बि रिज़ॉल्व थी वियो, ईंदड़ इलेक्शन बि आउं सम्झां थो त पोइ अप्रैल में हिते किथे तय थी वियूं आहिनि, पर अञा पाण सुभाणे त आचर आहे, पर सूमर ते वधीक डिस्कस करे वठंदासीं, अञा शयूं क्लियर थी वेंदियूं त इमरान ख़ान इहो हिन ॻाल्हि ते बीहे थो ऐं बीहे थो त हुकूमत कीअं रिस्पॉन्ड करे थी। ऐं सभु अॼु हिकिड़ी इंट्रस्टिंग ख़बर ॾिठी, मां ख़बर छा, हामिद ख़ान साहिबु ॿार आहिनि, वकील आहिनि इमरान ख़ान साहिब जा, हू चवनि था त फवाद चौधरी साहिब ते इल्ज़ाम लॻायो त हू त फवाद चौधरी साहिबु हिकिड़े क़िस्म जा डबल एजेंट। न इहो त हाणे इल्ज़ाम हामिद ख़ान हणे थो, वकील आहे, हुन ते थी सघे थो त डिफेमेशन जो केस बि करे फवाद चौधरी, लेकिन ॿियो न फवाद चौधरी जेके पाण बि इहा ॻाल्हि कंदासीं त जहिड़ी ॻाल्हियूं करे थो त करके दिखाओ इमरान ख़ान को नाहिल, अरे भाई हिकिड़ो तरीक़ो आहे, तव्हां पंहिंजे लीडर लाइ कीअं था चओ त करके दिखाओ, फिर इमरान ख़ान को ये करके दिखाओ, छो करके दिखाओ, गिरफ्तार करके दिखाओ, गिरफ्तार कर बेसिकली। लेकिन बहरहाल ख़ान साहिब जेको आहे हू हिकिड़ी पॉलिटिकल रियलिटी आहे, मूं तव्हांखे चयो हो,
अगरि हीउ सेटलमेंट थी वेंदो त मूंखे त घटि में घटि का हैरत न थींदी। ऐं हिन खां छाकाणि त मुल्क लाइ जेको मईशत जो प्रॉब्लम आहे उहो अञा हिकिड़ो सीरियस क्राइसिस आहे। ॾिसो तव्हां वटि जीअं साईं बलोच साहिब खे शिकारपुर मां फ़ोन कयो, समीउल्ला साहिब, त हाणे हीअं कल्ह मूं हिन मिफ़्ता खे बि ॿुधो पियो, मिफ़्ता इस्माइल खे, त असांजी कॉटन तबाह थी वई आहे, असांखे इम्पोर्ट करणी पवंदी, असां वटि वीट बि इम्पोर्ट करणी पवंदी, असां वटि डॉलर आहिनि कोन, असांखे असांजे रिटायर्ड मिलिट्री ऑफिसर्स लाइ गाॾियूं बि इम्पोर्ट करणी वञनि। अॼु चीफ जस्टिस चयो, चीफ जस्टिस न सीनियर जस्टिस आहिनि काज़ी फ़ाइज़ी दादा, उहे चवनि पर अञा नोटिफिकेशन त न जारी थियो आहे, लेकिन जेको मूं डॉन अख़बार में पढ़ियो त ई कैबिनेट सोर्सिस चवनि पिया त असांजा जेके रिटायर्ड मिलिट्री ऑफिसर्स आहिनि, आर्मी चीफ ऐं ॿिया टिया जेके बि सीनियर 3 ऐं 4 स्टार जनरल्स, उन्हनि खे ॿ बुलेट प्रूफ गाॾियूं विदाउट टैक्स इम्पोर्ट करण जी इजाज़त, असांखे उहे गाॾियूं बि इम्पोर्ट करणियूं आहिनि, असांखे कणिक बि इम्पोर्ट करणी आहे, डॉलर पाण वटि आहिनि कोन, पर मजबूरी आहे गाॾियूं इम्पोर्ट, पर गाॾियूं बि इम्पोर्ट, जीअं कणिक ज़रूरी आहे तीअं गाॾियूं बि ज़रूरी आहिनि, त पाण वटि जेको आहे डॉलर आहे कोन। सो हिन सॼी सूरत हाल में अगरि सियासी अदम इस्तेकाम बि रहे थो त हीअ हुन ते सोने ते सुहागा थिए थो। सो आई थिंक के शयूं सेटल थींदियूं ऐं थियणु खपनि। मुल्क आहे त हीअ सभई आहिनि, पोइ गाॾियूं बि आहिनि, पोइ सभु कुझु आहे, पर जे मुल्क न आहे, ख़ुदा न ख़ास्ता मुल्क खे अगरि वॾो नुक़सानु थिए थो त पोइ सो आई थिंक के रैशनैलिटी हिकिड़ी सैनिटी शुड प्रिवेल ऐं हिन खे दानिशमंदी सां हल करणु खपे मसइले खे। ठीकु आहे अली साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में, दुआ में।